نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون हर किस्म जी हमदई सना वॾाई वाखाण किबरियाई वहदानियत हिकड़ाए अकेले अल्लाह वहदहु ला शरीक जुगाए जेको इन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर ऐं महबूद बरहक
लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है तो अल्लाह रब्बुल आलमीन मुखे सही माना में बयान करण आई असां सभिनी मुसलमानन के गौर व फिक्र सां सोच ऐं विचार सां ॿुधण सम्झण पंहिंजी इस्लाह पंहिंजी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक जो उन्वान ऐं मौज़ू आहे रमज़ानुल मुबारक। रमज़ानुल मुबारक इस्लामी महीनन जी तरतीब में 9 नंबर ते महीनो रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे तो। रमज़ानुल मुबारक में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे मोमिन मुसलमान मर्दन औरतन ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। रमज़ानुल मुबारक जो महीनो रमज़ानुल मुबारक जा रोज़ा इस्लाम जा जेके 5 रुकन आहिनि, 5 सुतून 5 थंभा आहिनि जिन्हनि जी बुनियाद ते मुसलमान जो इस्लाम ऐं ईमान बीठल आहे। उन्हनि रुकननि उन्हनि सुतूननि मज़ा हिकु सुतून इस्लाम जो रमज़ानुल मुबारक महीने जो रोज़न ते मुश्तमिल है। हदीस शरीफ किताब सही बुखारी में हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा का रिवायत है तो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो बुनियल इस्लाम अला खम्स। इस्लाम जी जेका इमारत ऐं बुनियाद वो 5 शयुनि ते बीठल है। अॻिते अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने इरशाद फरमायो शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन ॻाल्हि जी गवाही ॾियण, इकरार करण, अक़ीदो रखण त अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा का बि हस्ती का बि ज़ात हिन दुनिया में इबादत जे लाइक़ कान्हे। ऐं उन सां गॾोगॾु इन ॻाल्हि जी बि गवाही ॾियण या अक़ीदो रखण तो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम जेको असांजो नबी आहे उहो अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ासिद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां मुंतखब कयल चूंडियल रसूल आहे। उन जे तरफ़ां जेके बि असांखे ॻाल्हियूं मिलियूं आहिनि हदीस जे नाले सां, शरीयत जे नाले सां, उहे सभु अल्लाह जे तरफ़ां उन ते नादिल थियल आहिनि। उन खां पोइ इस्लाम जो जेको ॿियो सुतून ॿियो थंभो आहे उहो आहे नमाज़। ऐं नमाज़ अल्लाह रब्बुल आलमीन 5 वक़्त पंहिंजे ॿाननि ते फ़र्ज़ कई आहे। ॾींहं ऐं राति में जेको टाइम आहे 24 कलाकनि ते मुश्तमिल आहे। 24 कलाकनि मज़ा हिकु नमाज के असां 15 मिनट सिर्फ़ ॾियूं तो 75 मिनट थियनि था 5 नमाज़ुनि जा। यानी 1 कलाक 15 मिनट, 1.25 कलाक 24 कलाकनि मज़ा अल्लाह रब्बुल आलमीन
पंहिंजे बाने ते फर्ज़ नमाज आयद कई आहे त मुंहिंजा बाना 24 कलाकनि मज़ा इहे 75 मिंट फी नमाज ते सिर्फ़ 15 मिंट तोखे दुनियादारी माल मता खां कटे करे उन्हनि खे छॾे करे मूं रब्बुल आलमीन जे लाइ हाज़िरी भरणी आहे। 5 वक़्त नमाज अल्लाह रब्बुल आलमीन फर्ज़ कई आहे। ऐं जेको इस्लाम जो टियों बुनियादी रुकन आहे उहो आहे ज़कात। अल्लाह से जेको तव्हांखे माल ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, ऐं पोइ अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माल और दौलत जो हिकिड़ो पैमानो मुक़ररु कयो आहे ज़कात जे लाइ। त जेकॾहिं अव्हांजो माल अव्हांजी दौलत उन पैमाने ज़कात ते पहुची वञनि, उन निसाब ते पहुची वञनि, उन हद ते पहुची वञनि त पोइ साल में तव्हांखे ज़कात अदा करणी आहे। ऐं फ़सुल जेके तव्हांजा लॻनि उन्हनि मज़ा उशुर कढणो आहे। इहो आहे इस्लाम जो टियों रुकन। ऐं चौथों जेको रुकन आहे हज आहे बैतुल्लाह शरीफ जो। वो जिंदगी में सिर्फ एक दफा फर्ज है, पूरी जिंदगी में हिकड़े दफा तव्हां हज करे छॾियो, तव्हां फर्ज पूरो करे छॾियो आहे। हाणे अल्लाह सी तव्हांखे दौलत ॾिनी आहे, माल ॾिनो आहे, वरी तव्हां हज करणु चाहियो था त उहो कयो, पर उहो नफ़ली हज आहे। अल्लाह जो हक़ जेको फर्ज जो आहे उहो पहिरियों हज में ई अदा थी वियो आहे। इस्लाम जो जेको पंजो रुकन आहे उहो आहे रमज़ानुल मुबारक जा रोज़ा। कुर्बान वञा असां मुसलमान इन हदीस ते थोरो गौर कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन केतिरी असांजे लाइ आसानी कई आहे। शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। इन्हीं ॿिन्ही गवाहियुनि जो ताल्लुक ज़बान सां ऐं दिल सां आहे। हर वक़्त हर हाल में हर जगह ते तव्हांखे दिल में इहो अक़ीदो रखणो आहे त अल्लाह खां अलावा को बि इबादत जे लाइक़ न आहे। मिठड़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे, उन खां सवाइ ॿियो को बि रसूल नथो थी सघे। इन्ही ॻाल्हि जो ताल्लुक दिल सां, इंसान जी ज़ुबान सां। अल्लाह रब्बुल आलमीन इस्लाम जो जेको ॿियो बुनियादी रुकन बयान कयो आहे, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान उहो नमाज आहे। फरमाई 24 कलाक आहिनि, 24 कलाकनि में सिर्फ़ 75 मिंट फी नमाज जे लाइ 15 मिंट तव्हांखे ॾियणा आहिनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां वञी करे बनी बारे जो कमु कयो, दुकानदारी जो कमु कयो, कारोबार तिजारत जो कमु कयो, भले पंहिंजो ख़ुशियूं मल्हायो, पंहिंजो गमियूं मल्हायो, शरीयत मुताबिक़ समूरा कमु कयो त उन्हनि में बि तव्हांजे लाइ अजर आहे। उन्हनि में बि तव्हांजे लाइ इबादत रखियल आहे, अल्लाह जी रहमत ऐं बरकत रखियल आहे। 24 कलाकनि में 75 मिंट छा हैसियत था रखनि मुसलमान। अल्लाह रब्बुल आलमीन वरी ज़कात साल ते मुक़ररु कई आहे। उहो बि जेकॾहिं तव्हां वटि एतिरो माल आहे, जेकॾहिं उहो माल ज़कात खां 1 रुपयो बि घटि आहे त तव्हां ते ज़कात लागू कान थी थिए। साल में 1 दफ़ा ज़कात, सो बि जॾहिं ज़कात वारो माल थिए त ज़कात आहे, न त बसि। अल्लाह रब्बुल आलमीन अञा अॻिते ढील ॾिनी आहे, ढर ॾिनी आहे, आसानी कई आहे। फरमायई त जेकॾहिं तव्हां वटि हज करण जी ताक़त आहे, पैसा ॾोकड़ दौलत एतिरी आहे त तव्हां जे लाइ पूरी ज़िंदगी में जेका 60 साल 70 साल ज़िंदगी आहे, उन पूरी ज़िंदगी में तव्हांजे लाइ सिर्फ़ हिकिड़ो हज करणो आहे। अल्लाह जो इहो फरीदो आहे। रब्बुल आलमीन रमज़ानुल मुबारक जा रोज़ा 11 महीना तव्हांखे आज़ादी ॾिनी आहे, छूट ॾिनी आहे। मुंहिंजा बानो
उन्हनि महीननि में नफ़ली रोज़ा अथव जेकर तव्हां रखंदव त तव्हांजी भलाई आहे तव्हांजे लाइ आसानियूं थींदियूं वधीक तव्हां अल्लाह जे वेझड़ा थींदव त करो भई मोहबत हासिल थींदी पर जेकर तव्हां उहे नफ़ली रोज़ा नथा रखो त का बि पकड़ कान्हे का जेकर उन्हनि जो इनकार कंदव त पोइ तव्हीं गुनाहगार थींदव पर ही रमज़ानुल मुबारक जा जेके रोज़ा आहिनि 11 महीननि खां बाद में हिकिड़ो महीनो तव्हांखे इहे रोज़ा रखणा अथव पर कुर्बान वञा अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात तां जेको असां पढ़ियो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात उहा ज़ात जेका बेहद मेहरबान आहे निहायत बाजारी ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे केतिरी पंहिंजे बाननि सां मोहब्बत अल्लाह जी ज़ात जी केतिरो अल्लाह रब्बुल आलमीन रहमत नाज़िल करण वारो आहे फरमाए मुंहिंजा बानो मुंहिंजो बानियो अवां ते साल में 1 महीनो रोज़ा फ़र्ज़ आहिनि पर जेकॾहिं तव्हीं मुसाफ़िरी ते आहियो सफ़र ते निकितल आहियो तॾहिं बि तव्हांखे इजाज़त इख़्तियार आहे जेकॾहिं तव्हीं हामिल आहियो मुंहिंजो बानियो तव्हांजे पेट में ॿार आहिनि तव्हां रोज़ो रखण जे करे परेशान थियो जो तॾहिं बि तव्हांखे छूट आयो ॿार ॼणी करे बाद में रोज़ा रखणा आहिनि जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचिड़े खे खीरु पियारियो थियो जेकॾहिं बचिड़े खे खीरु पियारियो पियो रोज़ो रखो थियो सम्झो थियो त खीरु खुटी थो पवे बचिड़ो परेशान आहे अल्लाह करीम केतिरी महिरबानी कई आहे इन अमड़ ते इन नंढे बचिड़े ते फरमाए थो मुंहिंजे बानी जेकॾहिं इते तोखे पंहिंजे बचिड़े जी तकलीफ़ ॾिसणी थी पवे मूं रब जे रोज़े जे करे तॾहिं बि तोखे छूट ऐं इजाज़त आहे त इन वक़्तु भले रोज़ा छॾे ॾे पर जॾहिं बचिड़ो तुंहिंजो सगारो थिए बर्दाश्त वारो थिए त पूरे साल मझि तोखे वरी हे रोज़ा रखणा आहिनि मुद्दत पूरी करणी आहे केतिरी आसानी आहे जेकर फरमाए तव्हां मञा को बीमार थी पियो आहे रोज़ा रखंदे रखंदे तॾहिं बि मुंहिंजा बानो मुंहिंजो बानियो तव्हांखे छूट आहे मूं रब जे तरफ़ां रहमत आहे जेकॾहिं सिर्फ़ नियत आहे रोज़ा रखंदड़ आहियो बीमार थी पिया आहियो अञा पर अञा बि नियत आहे त चाक हुजां हा चङो भलो हुजां त रोज़ा रखां हा त अल्लाह रब्बुल आलमीन इन नियत जे बुनियाद ते बि रोज़े जो अजर ताज़ो करे पर फरमाई जेकॾहिं बीमार आहियो त तॾहिं बि तव्हांखे छूट इजाज़त आहे तव्हांजे लाइ आसानी आहे जॾहिं तव्हां बीमारी खां छुटकारो हासिल कजो त तॾहिं तव्हांखे वरी इहे रोज़ा रखणा पवंदा केतिरी आसानी आहे कहिड़ी तंगी कई आहे इस्लाम कहिड़ो पुरतकल्लुफ़ आहे इस्लाम में कहिड़ी शिद्दत आहे इस्लाम में कहिड़ी इंतिहा पसंदी आहे साल में रोज़ा ज़िंदगी में हज अल्लाह अकबर कबीरा साल में ज़कात दौलत आहे त ठीकु आहे न त बसि बाक़ी नफ़ली कम आहिनि सदक़ात और ख़ैरात आहिनि उहे जेतिरो ॾींदव तव्हांजी भलाई आहे जेकॾहिं बख़ीली कंजूसी खां कमु वठंदव त पंहिंजा नुक़सान ॾिसणा पवंदा एतिरी आसानी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून रब्बुल आलमीन फरमाया ओ मुंहिंजा ईमान वारा बानो मोल्ला के मनी दड़ो मोल्ला सां मोहब्बत कंदड़ वारो मूं रब्बुल आलमीन के पंहिंजो रब मञण वारो शहादत कलमा तौहीद जी अल्लाह जे माबूद बरहक़ीयत जी तव्हां गवाही ॾिनी आहे इक़रार कयो आहे उन गवाही ॾियण वारो ॿुधो मुंहिंजा बानो मुंहिंजो बानियो कुतिबा अलैकुमुस्सियाम अव्हां जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ा फ़र्ज़ कया अथव फरमाई जेके मञीदड़ आहियो ईमान वारा आहियो वाकई मूं रब सां मोहबत कंदड़ आहियो त पोइ तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ आहिनि हाणे इम्तिहान आहे पहिरियों अल्लाह करीम मोहब्बत सां प्यार सां इज़त ॾींदे लक़ब ॾींदे ख़िताब कंदे फरमायो कुतिबा अलैकुमुस्सियाम मूंसां सच्ची मोहब्बत करण वारा मुंहिंजा बानो मूं रब्बुल आलमीन जो अवां जे मथां ज़िंदगी साल में हिकु दफ़ा ईअं सम्झो आज़माइश बि आहे अल्लाह जे तरफ़ां इम्तिहान बि आहे अल्लाह रब्बुल आलमीन जवां सां मोहब्बत बि आहे अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ भी आ, अल्लाह रब्बुल आलमीन जो फरीदो भी आ। केड़ो फरीदो अल्लाह कुतिबा अलैकुमुस्सियाम, अवां ते रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। फरमाई कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, ओ मुंहिंजा ईमान वारा बानो तव्हीं दिल न लाइजो
सोच जो ना तंग नदीरे जो शिकार न थी पइजो। अवा खां पहिरियां जेके मूं अल्लाह खे मञीदड़ हुया उन्हनि ते बि इहे रोज़ा फर्ज़ हुया। अल्लाह करीम रोज़ा छाजे लाइ फर्ज़ कया अथई? फरमाई लअल्लकुम तत्तकून, जीअं तव्हीं मुत्तकी थी पओ, परहेज़गार थी पओ, अल्लाह रब्बुल आलमीन जे वेझा थी पओ, गुनाहनि खां बची पओ, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत ऐं बरकतनि जा मुस्तहिक़ थी पओ, ज़ुल्म ज़्यादती खां बची पओ, कूड़ तहमत गिला खां बची पओ, इल्ज़ाम तराशी बुहतान बादनि खां बची पओ, पंहिंजे अखियुनि जी, पंहिंजे कननि जी, पंहिंजे ज़ुबान ऐं पंहिंजे हथ ऐं पंहिंजे जिस्म जे उद्वनि जी हिफ़ाज़त करण वारा थी पओ। इन में सिर्फ़ रब्बुल आलमीन जो हक़ अदा न थींदो, बल्कि जेकॾहिं तव्हां पंहिंजे हथनि, पंहिंजे कननि, पंहिंजे अखियुनि, पंहिंजी ज़ुबान, पंहिंजे जिस्म सां मुआशिरे वारनि खे तकलीफ़ न ॾींदो, उन्हनि जे लाइ फितने फ़साद जो सबबु न बणबो, त अल्लाह रब्बुल आलमीन उन मुआशिरे में अव्हां खे इज़तूं बि अता कंदो। फरमाई लअल्लकुम तत्तकून, रोज़े रखण जे करे अव्हां जो मैदो ख़ाली रहंदो, बुखारो रहंदो, उञारो रहंदो, अव्हां जे मैदे खे टाइम मिली वेंदो हलियो, वक़्तु मिली वेंदो हलियो, अव्हां जो मैदो साह खणी पवंदो, अव्हां जो मैदो जेको कई बीमारियुनि जो शिकार थी चुको आहे, जेको मर्दनि जो घर थी चुको आहे, ख़ाली हुजण जे करे इहो अव्हां जो मैदो तंदुरुस्त थी वेंदो हलियो, सही थी वेंदो हलियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो लअल्लकुम तत्तकून, जीअं त तव्हां में उञ बर्दाश्त करण जी हिकु सघ थी पवे, बुख बर्दाश्त करण जी हिकु ताक़त ऐं कुवत पैदा थी पवे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तव्हां कंहिं सफ़र ते वेंदे वेंदे पाणी जे उञ जो या बुख जो शिकार थी पओ, त इहे रोज़ा रखियल हूंदा, अव्हां जी तयारी कयल हूंदी, अव्हां जे मैदे खे, पेट खे, जिस्म खे बर्दाश्त जी ताक़त कुवत ॾिनल हूंदी, त तव्हां खे उहा उञ ऐं उहा बुख कंहिं क़िस्म जी का परेशानी कान कंदी। जेकॾहिं तव्हां खे मर्द विघे, आरज़ी तौर बुख ऐं उञ बर्दाश्त करण वारा आहियो, इहे रोज़ा अल्लाह जी रज़ा ख़ातिर रखियल हूंदा, त इन मैदे ते, इन जिस्म ते अल्लाह जी रहमत ऐं बरकत वसियल हूंदी, अल्लाह जो फज़ल नाज़िल थियल हूंदो, त उन मर्ज़ विघे तव्हीं उञ बि बासानी सां बर्दाश्त करे वेंदव हलिया, त बुख बि बर्दाश्त करे वेंदव हलिया। लअल्लकुम तत्तकून, अमी रोज़ा रखंदव तव्हां खे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां खोड़ सारा फ़ाइदा थींदा। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अस्सौमु जुन्ना, रोज़ो इंसान जे लाइ ढाल आहे, बचाव जो सबबु आहे, चार दीवारी आहे, त हफ़्ज़ आहे रोज़ो इंसान जे लाइ। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको इंसान रोज़ो रखंदो आहे गुनाहनि खां बची वेंदो आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान रोज़ो रखंदो आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे केतिरो प्यारो थींदो आहे। जो मुहम्मद करीम फरमायो, अत्यबु इंदल्लाहि यौमल क़ियामा मिन रिहिल मिस्क। मुहम्मद करीम फरमायो आहे, जेॾी महिल रब्बुल आलमीन जा बाना बानियूं रोज़ा रखंदा, मैदो ख़ाली थींदो आहे, पेट ख़ाली थींदो आहे, बुख विघे जेका पेट मैदे अंदरों ॿाहिरि हवाड़ निकिरंदी आहे, बू निकिरंदी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खे एतिरी त इहा प्यारी आहे, अल्लाह खे एतिरी पसंदीदा। जो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब करीम जेका दुनिया जहान पैदा कई आहे, सभिनी ख़ुशबुनि मज़ा बहितरीन जेका ख़ुशबू आहे उहा मिस्क जी ख़ुशबू आहे, जेके अल्लाह बि महबूब रखियो आहे, मुहम्मद करीम बि महबूब रखियो आहे। पर जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर बुख ऐं उञ बर्दाश्त करे रोज़ो रखंदो आहे, क़यामत वारे ॾींहुं इन मिस्क कस्तूरी खां बि वधीक अल्लाह खे इन रोज़ेदार जे वात मज़ा, मैदे मज़ा, पेट मज़ा निकिरंदड़ जेका बू हूंदी उहा अल्लाह खे वधीक प्यारी ऐं महबूब ऐं वधीक सुहिणी ऐं ख़ूबसूरत लॻंदी। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वलिसाई में फरहतान, फरमाई जेको रोज़ा रखंदा आहिनि उन्हनि जे लाइ ॿ ख़ुशियूं अथव। मुसलमानो, दुनिया जहान जी दौलत तव्हां ख़र्च करे छॾींदव हलिया, दुनिया जहान जा बुज़ुर्ग दरवेश तव्हां हिकु तरफ़ गॾु करे छॾियो सिफ़ारिश जे लाइ, मिंथ मेड़ जे लाइ, पर उहे ॿई ख़ुशियूं नसीब कोन थींदियूं। सिर्फ़ु इहे 10, 11, 12 कलाक बुख ऐं उञ हिकिड़ो महीनो बर्दाश्त करण जे बदिले में जेके अल्लाह खां ई मिलंदियूं, दुनिया जहान खां उहे ख़ुशियूं कोन थियूं मिली सघनि। उहे कहिड़ी ख़ुशी आहे? मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इज़ा अफ़्तरा फरिह बिफ़ित्रिही
मोहम्मद करीम फरमायो जॾहिं रोज़ेदार रोज़ो खोलींदो आहे उनखे जेका ख़ुशी अल्लाह जे तरफ़ां मिलंदी आहे ओॾीमहिल उहो रोज़ेदार रोज़ो खोलींदे ख़ुशी महसूसु कंदो आहे। जेमहिल खाध पीत मशरूबियात ख़ुराक हुनजे पेट में हुनजे मैदे में दाख़िल थियनि थियूं फ़ौरन ई जिस्म में तवानाई तंदुरुस्ती ताक़त ऐं कुवत अची वेंदी आहे। मोहम्मद करीम फरमायो जेके अल्लाह जी रज़ा जे लाइ रोज़ा रखंदा अल्लाह करीम उन्हनि खे उहा मुसरत ख़ुशी ओॾीमहिल रोज़े इफ़्तार करण महिल अता कंदो आहे। मोहम्मद करीम फरमायो आहे ॿी ख़ुशी क़यामत वारे ॾींहुं जंहिंमां रोज़ेदार बानो बानी पंहिंजे रब करीम सां मुलाक़ात कंदा जंहिंमां रोज़े जो अजर अल्लाह करीम पाण अता कंदो ओॾीमहिल जेका ख़ुशी महसूसु थींदी उन खां वधीक ॿी का बि ख़ुशी कान हूंदी। रोज़ेदार अल्लाह खे एतिरो प्यारो आहे रोज़ेदार जे वात मां निकिरंदड़ जेका बू आहे एतिरी अल्लाह रब्बुल आलमीन खे प्यारी आहे। ख़ुशबू खां वधीक क़यामत वारे ॾींहुं प्यारी हूंदी। रोज़ो खोलण महिल ख़ुशी आहे ऐं रोज़ क़यामत वारे ॾींहुं जंहिंमहिल अल्लाह सां अजर अता कंदो बानो बानी पंहिंजे रब सां मिलंदा ओॾीमहिल ई ख़ुशी में मिलंदी। रोज़ो रमज़ानुल मुबारक जो इंसान जे लाइ कई फ़ाइदुनि जो सबबु आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा जाअ रमज़ान मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेॾीमहिल बि रमज़ान ईंदो आहे फ़अतमिरी ओॾीमहिल उम्रो कंदा करियो। हिकिड़े अंसारी सहाबिया रज़ी अल्लाहु अन्हा या रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उम्रे जे मामले में गुफ़्तगू करण लॻी आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पंहिंजो उज़्र पेश कयो आहे सवारी जो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे ओ अल्लाह जी बानी जेॾीमहिल रमज़ान अचे ओॾीमहिल उम्रो कजांइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे फ़इन्न उम्रतन फ़ीहि तादिलु हज्जतन। मोहम्मद करीम फरमायो रमज़ान में जेॾीमहिल तव्हां उम्रो कंदा आहियो त अल्लाह करीम हज जो अजर अता कंदो आहे। हेॾो ही रमज़ान बरकतन भरियो रमज़ान आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा जाअ रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्ना व गुल्लिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलत शयातीन। जेॾीमहिल रमज़ान ईंदो आहे जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वञनि था जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था। जेके बि सरकश वॾा शयातीन आहिनि सभु जकड़े करे क़ैद कया वञनि था। ओ रब्बुल आलमीन जा ईमानदार बानो बानियो मुसलमान बानो बानियो शैतान बि जकड़जी विया हलिया जन्नत जा दरवाज़ा बि खुली विया हलिया जहन्नम जा दरवाज़ा बि बंदि थी पिया हलिया। सॼा 11 महीना अल्लाह जे घर खां इबादत खां नमाज़ खां त परबराई गफ़लत जो शिकार शैतान जो शिकार महफ़िलात में गुफ़्तगुनि में अजाइन कचहरियुनि में दुनियावी कमनि कारनि में मसरूफ़ अल्लाह जी इबादत खां महरूम पर रमज़ानुल मुबारक शैतान बंदि थी वियो आहे। पोइ बि रब जे घर खां परे छाजे लाइ आयो रब जे रोज़नि खां परे छाजे लाइ आयो रब जे क़ुरान खां परे छाजे लाइ आयो अल्लाह जी इबादत खां परे छाजे लाइ आयो। सोचो किथे अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां जे मुंहिंजे दिलनि ते के ताला त कोन लॻाए छॾिया। अल्लाह करीम अव्हां खे मूंखे पंहिंजी रहमतनि खां महरूम त कोन करे छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बरकतनि खां महरूम त कोन करे छॾियो आहे। किथे इन हदीस पाक बददुआ जा पाण शिकारी त कोन थी चुका आहियूं जो अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ओ मुंहिंजा सहाबियो मिंबर आणियो मिंबर आंदो वियो आहे। मोहम्मद करीम पहिरें ॾाके ते पेर रखंदा चवंदा आमीन ॿिए ॾाके ते पेर रखंदा चवंदा आमीन टिएं ॾाके ते पेर रखंदा चवंदा आमीन। ख़ुतबो ॾियण खां बाद में जंहिंमहिल सहाबा किराम सां गॾु वेठा साहब सॻो राज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु ही जेको तव्हां कमु कयो आहे इहो अॼु असीं पहिरियों दफ़ा ॾिसूं पिया इन खां पहिरियां इहे जुमिला बि कोन ॿुधा हुआ। छा वजह ओ मुसलमानो गौर कंदा वञो जेके ज़िंदगी में रोज़ा छॾिया हिकु दफ़ो रब करीम वरी मौक़ो अता पियो करे सियारे में मौक़ो अता पियो करे थधनि ॾींहंनि में मौक़ो अता पियो करे बर्दाश्त वारे ॾींहंनि में मौक़ो अता पियो करे। अल्लाह करीम केतिरो अरहमुर राहिमीन आहे। तुम जा बाना कमकार करे मजबूरी करे माज़ूरी करे कमज़ोरी करे छिती गर्मी में रोज़ा कोन रखी सघिया त वरी थधि में मोहलत ॾिनी आहे मौक़ो ॾिनो
ॾिनो आहे। मुसलमानो इहो मौक़ो ज़ाया थियण न ॾिजो। ख़बर आहे इहो रमज़ान नसीब थिए या न थिए, अहिड़ा मौक़ा मिलनि या न मिलनि। मोहम्मद करीम फरमायो मुंहिंजा सहाबियो, जेॾीमहिल मूं मिंबर जे पहिरें ॾाके ते पेर रखियो, अल्लाह जो जिब्राईल आयो आहे। जिब्राईल अची करे चयो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां पैगाम खणी आयो आहे। मुसलमानो ॿुधजो, ही पंहिंजो हुसन, ही पंहिंजी जवानी, ही पंहिंजी ताक़त, ही पंहिंजा पैसा, ही पंहिंजो कचहरियो, ही पंहिंजो रिश्तेदारियो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रब्बुल आलमीन जी नाराज़गी खां नथियूं बचाए सघनि, अल्लाह जे अज़ाब खां नथियूं बचाए सघनि। हे वक़्ती आरज़ी दुनियावी ज़ीनत सभ जो सभु वक़्ती तौरु ख़तमु थी वेंदो हलियो। मोहम्मद करीम फरमायो आहे, जिब्राईल मूंखे चवे थो त ए मोहम्मद, जंहिं बि मुसलमान जी ज़िंदगी में रमज़ानुल मुबारक जो महीनो आयो आहे, उन रोज़ा रखी करे पंहिंजा गुनाह न बख़्शराया, पंहिंजो पाण खे जन्नत जो मुस्तहिक न बणायो आहे, अल्लाह करीम फरमायो त पोइ इहो माण्हू तबाह ऐं बर्बाद आहे। मोहम्मद करीम मुसलमानो मोहर लॻाए करे फरमायो त जेकॾहिं रब करीम जो अहिड़े बदबख़्त मुसलमान जे बारे में फ़ैसिलो आहे जो अल्लाह करीम इस्लाम जी दौलत नसीब करण खां बाद में, मोहम्मद करीम जो उम्मती जो शर्फ़ ॾियण खां बाद में, क़ुरान पाक कलाम नसीब करण खां बाद में, अल्लाह रब्बुल आलमीन तंदुरुस्ती वारी ज़िंदगी में रमज़ान जे रोज़नि जो मौक़ो ॾियण खां बाद में बि इहो रोज़ा नथो रखे त रब वटि इहो किरियल आहे, रब वटि तबाह ऐं बर्बाद आहे। त मोहम्मद बि चवां थो त तबाह ऐं बर्बाद आहे। छा थो बचे मुंहिंजा मुसलमान भाइरो, अल्लाह बि तबाह ऐं बर्बाद डिक्लेयर करे छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहर लॻाए छॾी। ही मोहबतूं, ही कचहरियूं, ही खिलण, ही मुस्कुराइण, ही दुनियावी जेके बि गंदियूं शयूं आहिनि मंशियात जी सूरत में, मौसीक़ी जी सूरत में, ड्रामनि जी सूरत में, फिल्मनि जी सूरत में, बेपरतगी जी सूरत में, गार गंद जी सूरत में, जहिड़नि झटनि जी सूरत में, ही दुनिया दौलत जी सूरत में, इहे कहिड़े कम ईंदियूं? केतिरा पंहिंजा बुज़ुर्ग हितां फ़ौत थी विया हलिया, छा खणी विया हलिया? अमल गॾु हूंदो नेक त अॻिते छुटकारा आहिनि, पाण कोशिश करे विया त अॻिते छुटकारो आहे, पोयां दुआनि जो सिलो बि तॾहिं मिलंदो। पर कॾहिं पंहिंजी दिलि नमाज़ लाइ कान तयारु थी, पंहिंजे ज़मीर कॾहिं रोज़े लाइ कोन झंझोड़ियो, पंहिंजे मुसलमानियत ईमान जी दावा, चालाकी, अकुलमंदी, फ़हम, फ़िरासत, अल्लाह जे क़ुरान खे खोले करे पढ़ण जे लाइ कॾहिं सुजाग न कयो, पोयां केतिरियूं बि ख़ैर ख़ैरातूं कयो, पाण मालिक कॾहिं बि अल्लाह खां बख़्श जो सवाल न कयो, कुझु बि पोयां दुआऊं कंदा रहो पर फ़ाइदो कोन मिलंदो। आऊं कोन थो चवां, अल्लाह जो क़ुरान थो चवे, सूरत शुअरा 19 ज़िबारो, अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में मक्के में हिकिड़ो माण्हू फ़ौत थी वियो हलियो। साहब अर्ज़ कयो त या अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन माण्हू खे रब माफ़ कंदो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी ऐं हदीस पाक जा अल्फाज बि जेको दुनिया जहान वारनि सभिनि जे लाइ पैगाम। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्हीअ माण्हू ईअं कोन चयो त या अल्लाह मूंखे माफ़ फरमा ऐं क़यामत वारे ॾींहुं माफ़ कजां। ज़िंदगी में हिकु दफ़ा बि ईअं चवे हा न त अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे माफ़ करे हा, पर हुन बख़्शिश जो सवाल ई रब खां कोन कयो, अल्लाह हिनखे माफ़ ई कोन कंदो। अंदाज़ो लॻायो, असां इन माफ़ी जे आधार ऐं बुनियाद ऐं आसरे ऐं उमेदनि ते गुनाह मथां गुनाह, गुनाह मथां गुनाह, ॾाढाई मथां ॾाढाई, ज़ुल्म मथां ज़ुल्म, नाहक मथां नाहक, शिरक मथां शिरक, बिदत मथां बिदत, केतिरा गुनाह कयूं पिया। सॼी ज़िंदगी जो हिकु हिकु लम्हो गुनाहनि सां भरियो पिया। अल्लाह गफ़ारा, अल्लाह गफ़ारा, अल्लाह गफ़ार आहे, पर अल्लाह खां तूं बख़्शिश घुरंदे त माफ़ कंदो न घुरंदेसि त कीअं माफ़ कंदो? मुसलमानो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमायो, अहिड़ो माण्हू जंहिंजी ज़िंदगी तंदुरुस्ती में, सेहत में, ताक़त कुवत में रमज़ान अची वियो, रोज़ा रखी करे पाण खे नथो बख़्शराए, अल्लाह फरमायो आऊं गफ़ार आहियां, पर इन जे लाइ बख़्शिश कान्हे का।
मोहम्मद करीम फरमायो सिफारिशी आया पर इन जिले मुंह वट सिफारिश काने का इन बदबख्त के मुंह मोहम्मद जी शफात नसीब कान थींदी। पोयां जुमा पाण पढ़ाया न तो शफात के नसीब थींदी ऐं के कान थींदी। कुरान फरमायो बेनमाजी के शफात नसीब काने मोहम्मद जी शफात में नसीब काने का। ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हदीस बाग में जा फरमायो जेको रोज़ा रखी करे नथो बख़्शराए शफात परे जी ॻाल्हि आहे मुर्गो मोहम्मद रसूलुल्लाह बददुआ ॾेई करे उनखे तबाह कराए छॾियो आहे। अंदाज़ो लगायो मुसलमानो बुजुर्गो नौजवानो केतिरो भॼन आहे किथे भॼन आहे। हिन तो दुनिया में कई रस्ता कई घाट आहिनि कई पेचरा आहिनि कई बहाना हीला वसीला आहिनि तावीलो आहिनि भॼी करे पूरियूं कयो। वउमली लहुम इन्न कैदी मतीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो जेके ॾोहारी माण्हू आहिनि जेके मूं रब्बुल आलमीन जे दीन खां परबरा थियनि था भॼनि था इन्हनि खे छॾे ॾियो आहे। उमली लहुम उन्हनि खे मोहलत ॾिनी आहे डिघो रसो ॾिनो आहे। इन कैदी मतीन बेशक मुंहिंजी जेका पकड़ा इंतिहाई मज़बूत पकड़ा। इन बत्श रब्बिक लशदीद बेशक तुंहिंजे रब्बुल आलमीन जी जेका पकड़ा ॾाढी सख़्त पकड़ा। इन अल्लाह सरीउल हिसाब बेशक रब्बुल आलमीन तकड़ो हिसाब वठंदड़ा। वल्लाहु शदीदुल इकाब बेशक रब्बुल आलमीन सख़्त पोयारी करण वारो आहे। मुसलमानो अल्लाह जी पकड़ अची वञे पोइ छा बचन आहे। फरमाई रोज़ा अवां ते फर्ज़ आहिनि रोज़नि जे करे खोड़ सारूं भलायूं मिलंदियूं। रोज़ा न रखंदासीं त तबाही ऐं बर्बादी मुक़द्दर बणिजी वेंदी हली जो रब जो रसूल बि नाराज़ ऐं मोह फेरायल हूंदो शफात खां महरूमी थी वेंदी हली। अल्लाह करीम उहो अल्लाह जेको रब्बुल आलमीन फरमाए थो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अॼु खां पहिरियां जेके बि गुनाह कया अथई मुंहिंजा बाना मूं रब खां महरूम न थी ॼां। जे मुसलमान मुआशिरो चवंदो आहे न असीं त गुनाहगार आहियूं असांजी रब ॿुधे ई कोन थो। केॾो अल्लाह ते इल्ज़ाम आहे केॾी अल्लाह ते तोहमत आहे। अल्लाह जो क़ुरान चए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजा बाना केतिरा बि ज़ुल्म कया अथई गुनाह कया अथई पर मूं रब जी रहमत मां मायूस न थी ॼां। जे हू असांजी ॿुधे कोन थो उन्हनि सुतलनि जी टारे कोन थो। हे जेके साला मणे मिटियनि हेठां पंहिंजे अखियुनि आॾो फोत थी विया रोईंदा रोईंदा रड़ंदा रहिया घर वारा उन्हनि खे कोन कुझु ॿुधाए सघिया न उन्हनि जो को रोइण ॿुधाऊं को तरस खाधऊं त हे मुंहिंजा नंढड़ा ॿारड़ा ही मुंहिंजी ज़ाल ही मुंहिंजी अम्मा ही मुंहिंजा रिश्तेदार एतिरा रोइनि पिया रणनि पिया ऐं उन्हनि खे जवाब ई कोन थो ॾियां। कुलनि ते खॼी वियो दफ़न थी वियो हलियो सालनि खां पोइ हाणे जेको 6 फुट ज़मीन जे तहनि में आहे इहो डायरेक्ट गुनाहगार जे ॿुधे पियो हू जेको इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। ओ मुसलमानो पंहिंजे रब करीम खे सुञाणियो। फरमाई तव्हांजे सीननि जे राज़नि खां बि आउं रब करीम वाक़िफ़ आहियां। यअलमु सिर्र व अख़फ़ा जेकॾहिं खुफ़िया कचरियूं कयो था त रब्बुल आलमीन उन्हनि खां बि वाक़िफ़ आहे। राज़ रखो था त रब करीम उन्हनि खां बि वाक़िफ़ आहे। उहो अल्लाह साईं न ॿुधे थो न ॾिसे थो ऐं ही ॿुधनि पिया ॾिसनि पिया। मुशरिकनि जा अक़ीदा बिदतनि जा अक़ीदा फरमाई त मुंहिंजा बाना केतिरा बि ज़ुल्म ऐं गुनाह कया अथई ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह जी रहमत मजा ना उमेद न थी ॼां। जेॾी महिल बि रब करीम खे सॾ कंदे इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह से समूरे जा समूरा गुनाह माफ़ थो करे। नबी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम व अन्न अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम। मुंहिंजा हबीब मुंहिंजे माण्हुनि खे ॿुधाए छॾिजां सूरतुल हिज्र 14 से 12 ॿुधाए ॼां मुंहिंजे बाननि खे त बेशक आऊं बख़्शनहार पई आहियां पर व अन्न अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम मुंहिंजो जेको अज़ाब आहे न उहो ॾाढो ॾुखाईंदड़ तबाह कंदड़ अज़ाब आहे। जन्नत रोज़े जे बदिले में रखण जे बदिले में जन्नत आहे न रखण जे बदिले में जहन्नम। जन्नत ऐं जहन्नम आहे छा सिर्फ़ 2 ॻाल्हियूं। मोहम्मद करीम फरमायो जन्नत उहा शइ आहे मौदिउ सौतिन फिल जन्ना खैरुम मिन दुनिया वमा फीहा। हे लठा मोहम्मद करीम फरमायो जन्नत में जंहिं माण्हू खे ही लठ रखण जी जॻह सिर्फ़ मिली वञे न खैरुम मिन दुनिया वमा फीहा दुनिया में जेको बि कुझु आहे
सभिनीनि खां वधीक भली बेहतर दौलत सुकून वारी कामयाबी वारी इज्जत वारी का जगह आहे ते लठ रखण जेतरी जन्नत में मिलंदड़ जगह मुसलमान बियो नेमतूं अले छा हूंदियूं ऐं जहन्नम अल्लाह करीम फरमायो इदा रातहुम मिन मकानिन बईद तगय्युदन व ज़फीरा दोहारियन बेरोजगारन बेनमाजन मुजरिमन ज़ानियन शराबियन व्याजखोरन शिरकन बिदअतन जेमल जहन्नम उन्हनि खे ॾिसंदी अल्लाह करीम फरमाए तो परे परे खां रड़ियूं कंदी जहन्नम परे परे खां गजगोड़ कंदी अॼुमल जहन्नम में फिटा कया वेंदा अल्लाह करीम फरमायो तो दाऊ हुनालिका सुबूरा ओॾीमहिल चवंदा या अल्लाह मौत ॾेई मार जान छॾा असांजी पर अल्लाह करीम फरमायो ला तदउ अल-यौम सुबूरन वाहिदा वदउ सुबूरन कसीरा अॼु हिकिड़ी मौत न कई मौतूं जा सॾु कयो पर तव्हांखे मौत कान मिलंदी अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त अल्लाह से मुखे अवां के कुरान पाक हदीस पाक पढ़न समझण पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए पुख्ते अज़म व इरादे सां मुसलमानियत सां अल्लाह जो हक़ समझंदे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पक्को सच्चो उम्मती साबित कंदे ईंदड़ रमज़ानुल मुबारक जा बिना कंहिं बहाने बिना कंहिं हीले वसीले सब रोज़ा रखण जी अल्लाह करीम तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां सभिनी खे रखण जी बि कोशिश जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन। वाखिर दावाना अनिल हम्द।